पर हिकिड़ी नसीहत त यादि रखजांइ, ख़ामोश इंसान खे ख़ामोश ॾिसी कमज़ोर न सम्झजांइ। जेके चुप आहिनि इन्हनि खे चुप ई रहण ॾिजांइ। इहे जॾहिं चुप तां हटिया न त पोइ हिकु रिस्क खणंदा, जा इधर जा उधर। यादि रखो इंसान, तव्हांजी हिकिड़ी आदत हूंदी आहे जंहिंसां फिटाईंदा आहियो, सो वरी उन्हनि जी गीबत ऐं गिलाऊं बि कंदा आहियो। थी तव्हां खां न सघंदो, इल्ज़ाम साम्हूं वारे ते आणींदो। यादि रखो इंसानो, सुठा थियो, भली सोचूं रखो, सुठी सोचूं रखो। जीअं तूं लफ़्ज़नि में तकलीफ़ महसूसु कंदो आहे न, ईअं अॻिलो बि लफ़्ज़नि में तकलीफ़ महसूसु कंदो आहे। कर उहो जेको तूं पाण सही सघे, उहो न कर जो बाद में तूं सहण जे बदिले घणो कुझु ॻाल्हाइण लॻे या को ग़लति एक्शन खणणु लॻे। बहितर आहे जेका कयो था त वरी उहा यादि बि कयो त मां बि कयो, उनजो फल मूंखे वापसि मिलियो। यादि रखो इंसान, सुठा थियो, सुठा कम कयो, इज़त ॾियो, इज़त वठो। जेकॾहिं इज़त ॾियो त इज़त नथी मिले, उतां किनारो कयो। हरू भरू बि पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में अॻिलनि जे लाइ ख़्याल न ठाहियो, इहा बि तव्हांखे तकलीफ़ आहे। यादि रखो इंसानो, सुठा दोस्त करण खां पहिरियों पाण सुठा थियो। अवल पाण सुठा थियो, बाद में अॻिला तव्हांखे सुठा ई नज़र ईंदा। तव्हां अॻिलनि में जॾहिं मफ़ाद रखंदा आहियो, साम्हूं वारनि में मफ़ाद पूरो न थींदो अथव त पोइ उहे तव्हांखे किना लॻंदा। अॻिले जे हाल खे ॾिसी बि क़दम खणो। हा, थी सघे उनखे उहो न हुजे जेको तूं सदा हई आहे। हा, हज़ारे कमनि जा हुजे, पोइ बि तोखे नन्नो ते इन में तूं अॻिले खे ख़राबु न सम्झ। थी सघे इहो बि तुंहिंजो हिकिड़ो इम्तिहान हुजे तोखे मज़बूत करण जे लाइ, तॾहिं त रब साम्हूं वारे खां तोखे जवाबु ॾियारायो। बहरहाल इन में घटि न सम्झंदा कयो कंहिंखे बि। इहो अलाह जे तरफ़ खां हिकिड़ो इशारो हूंदो आहे। रब जे तरफ़ खां जॾहिं बंदिश हूंदी आहे न, त घर जा भाती बि कमु न ईंदा। अलाह जे तरफ़ खां जॾहिं नाराज़गी हूंदी आहे न, त रब जो कसम जीवन साथी बि साथ न ॾींदो आहे। इन खां बहितर आहे त रब खे सुञाणियो, अलाह खे सुञाणियो, अलाह जे आॾो तौबा ताइब कयो, रब खां घुरो। रब तव्हांजो ज़रियो कंहिं न कंहिं इंसान जे चेहरे सां बणाईंदो आहे। यादि रखो इंसान।